बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। एक्सरसाइज़ कंदासीं 24.1 24 जी। राइट द पास्ट सिंपल पास्ट पार्टिसिपल ऑफ दीज वर्ब्स। माना ही जेके वर्ब्स ॾिनल आहिनि इन जी तव्हांखे पास्ट टेंस वारी सूरत ऐं पास्ट पार्टिसिपल वारी सूरत लिखणी आहे। द पास्ट सिंपल एंड द पास्ट पार्टिसिपल आर द सेम, यानी पास्ट टेंस वारी सूरत ऐं पास्ट पार्टिसिपल वारी सूरत साॻियूं आहिनि फॉर ऑल द वर्ब्स इन दिस एक्सरसाइज। हिन एक्सरसाइज में जेके बि वर्ब आहिनि न उन में सभिनी जी साॻी माना सूरत थींदी। यानी जेकॾहिं ॾिसो नंबर 1 आहे मेक, इन जी पास्ट टेंस ऐं पास्ट पार्टिसिपल मेड थींदी। नंबर 2 जीअं ॾिसो कट आहे, इन जी पास्ट टेंस वारी सूरत कट ऐं पास्ट पार्टिसिपल वारी बि कट थींदी। जीअं टू गेट आहे, गेट वर्ब आहे, इन जी पास्ट टेंस वारी सूरत गॉट ऐं पास्ट पार्टिसिपल वारी सूरत बि गॉट ई थींदी। अहिड़ी तरह सां मां तकड़ में पढ़ी थो वञा। नंबर 4 ब्रिंग, ब्रॉट, ब्रॉट। नंबर 5 pay, paid, paid. नंबर 6 enjoy, enjoyed, enjoyed. हिते चवंदा आहिनि enjoy, इहो लफ़्ज़ ग़लति आहे, थींदो enjoy, enjoyed, enjoyed. enjoyed, enjoyed, Number 7 buy, bought, bought. Number 8 sit, sat, sat. Number 9 leave, left, left. Number 10 happen, happened, happened. Number 11 hear, heard, heard. हाणे हिते जेको लफ़्ज़ हियर आहे त इन जी जेका प्रोनाउंसिएशन हियर आहे न, हिनखे वरी घणा छा चवंदा आहिनि हियर्ड। छो साॻियो लफ़्ज़ आहे न, हियर त रुॻो डी लॻाइण खां पोइ छा थी पवंदो त ॼण हियर्ड थी वियो। त स्पेलिंग खे ॾिसी करे के असुली अंग्रेज़नि जी प्रोनाउंसिएशन खे न ॿुधंदा आहिनि। हाणे जदीद दौर आहे, टेक्नोलॉजी दौर आहे, तव्हां वटि मोबाइल स्मार्टफोन्स वग़ैरह मौजूदु आहिनि। उन्हनि में तव्हां ऑक्सफोर्ड डिक्शनरी आहे, कैम्ब्रिज आहे या ॿियूं डिक्शनरियूं आहिनि, ऑनलाइन बि प्रोनाउंसिएशन ॿुधाई वेंदी आहे उन्हनि जी। त उहे तव्हां ॿुधी करे उन्हनि जा सही उचार ऐं तलफ़ुज़ तव्हां कढो त जीअं तव्हांजी इंग्लिश दुरुस्त थिए, स्पीकिंग में बि ऐं सम्झण में बि तव्हांखे सवलाई थींदी। इन करे ग़लति पढ़ाइण या ग़लति पढ़णु सही न आहे। इन करे इन जी हीयर जी पास्ट टेंस ऐं पास्ट पार्टिसिपल वारी सूरत थींदी हर्ड, हियर्ड न थींदो, ग़लति पाए पढ़ियो थो वञे। heard, heard, नंबर 2 आहे पुट, पास्ट टेंस ऐं पास्ट पार्टिसिपल साॻी आहिनि, पुट, पुट। ऐं नंबर 13 आहे कैच। हाणे पास्ट टेंस ऐं पास्ट पार्टिसिपल वारी सूरत न थींदी caught, caught. नंबर 14 वॉच, इन पास्ट टेंस वारी सूरत ऐं पास्ट पार्टिसिपल वारी सूरत थींदी watched. हाणे ॾिसो च ते ख़तमु आहे, जॾहिं बि इंग्लिश में च जो उचार थींदो त उन खां पोइ जॾहिं ईडी जो इज़ाफ़ो कयो वेंदो उहो ठ जो उचार कंदो। जीअं ॾिसो इन जी प्रोनाउंसिएशन थींदी वॉच्ड, वॉच्ड। मां तव्हांखे ऑक्सफोर्ड मां इन जी ॿुधायांव थो। watched, watched, नंबर 15 अंडरस्टैंड, अंडरस्टूड, अंडरस्टूड। यानी पास्ट टेंस ऐं पास्ट पार्टिसिपल वारी सूरत ईअं ई थींदी इन जी। सो हिते जेका हिते लिखियल आहे अंडर स्टैंड न आहे, तव्हांखे ॿिनि लफ़्ज़नि में अंडर स्टैंड असुल में अंडरस्टैंड, अंडरस्टैंड, अंडस, अंडस इहो मिलाए चओ अंडरस्टैंड, जो उचार निकिरंदो आहे, इस जो उचार न आहे। 24.2 राइट द पास्ट सिंपल एंड पास्ट पार्टिसिपल ऑफ दीज वर्ब्स। यानी जेके ही वर्ब्स ॾिनल आहिनि इन जी तव्हांखे पास्ट टेंस वारी सूरत ऐं पास्ट पार्टिसिपल वारी सूरत लिखणी आहे, यानी सेकेंड एंड थर्ड फॉर्म्स ऑफ द वर्ब। नंबर 1 ब्रेक, इन जी पास्ट टेंस आहे ब्रोक ऐं पास्ट पार्टिसिपल वारी सूरत आहे ब्रोकन। अहिड़ी तरह सां बिगिन, इन जी पास्ट टेंस सूरत आहे बिगैन ऐं पास्ट पार्टिसिपल वारी सूरत अथसि बिगन। हाणे अॻिते मां इन जी टे सूरतूं पढ़ांदो गौर सां, छो जो काथे काथे के लफ़्ज़ अहिड़ा ईंदा तव्हांखे हुन जी प्रोनाउंसिएशन गौर सां ॿुधणी ऐं सिखणी आहे, वरी बि चेक कजो ऑक्सफोर्ड डिक्शनरी में। नंबर 3 ईट, पास्ट टेंस एट, पास्ट पार्टिसिपल ईटन। नंबर 4 ड्रिंक, ड्रैंक, ड्रंक। ड्राइव, ड्रोव, ड्रिवन। स्पीक, स्पोक, spoken. Write, wrote, written. Number 8 come,
Past tense थींदुसि came ऐं past participle साॻियो ई come. Know, knew, known. Take, took, taken. Go, went, gone. Give, gave, given. Throw, threw, thrown. 14 आख़िरी आहे forget. हाणे त हिननि जी जेका स्ट्रेस आहे गेट ते ॾिनल आहे forget. हाणे फ खे थोरो चवंदासीं ऐं गेट खे स्ट्रॉन्ग करे चवंदासीं, इन करे स्ट्रेस जेका आहे हिते ॾिनल आहे. मां ऑक्सफोर्ड डिक्शनरी में तव्हांखे ॾेखारियां थो इन जा उचार पढ़ां त इन जो उचार थींदो थोरो फर खे चई ऐं इहो फार गेट न आहे forget. forget. पोइ पास्ट टेंस छा थींदसि forgot. पास्ट पार्टिसिपल थींदी forgotten. forgotten. माना फ खे थोरो चवणो आहे ऐं गेट खे वधीक चवणो आहे. स्ट्रेस विच ते जेका निशानी ॾिनल आहे न मन जी जेको आहे सो ॼण त अलिफ आहे नंढो उनखे चइबो आहे स्ट्रेस. इंग्लिश में ऑक्सफोर्ड डिक्शनरी में तव्हां ॾिसंदव न त तव्हांखे उहा स्ट्रेस जी निशानी मिलंदी. जिथे स्ट्रेस हूंदो उन वर्ड खे चिटो चवणो आहे, वॾो करे चवणो आहे. ॿिए खे जेको उन खां अॻ में लफ़्ज़ आहे अॻियां जेके बि अखर आहिनि उनखे मुख़्तसिर चवणो आहे. इन करे हिन जी जेका स्ट्रेस हिते ॾिनल आहे forget, forgot, forgotten. आम शइ अथव तमामु, इनखे सिखिजो ज़रूरु. 24.3 put the verb in the right form. ही जेके verbs जेके आहिनि इन्हनि verbs खे सही सूरत में लिखणो आहे. ही verbs जेके पोइ ते ॾिनल ॾिगनि में जेकॾहिं past जा आहिनि त इनखे past में लिखणो आहे. जेकॾहिं perfect तौरु इस्तेमालु थिया आहिनि past participle वारी सूरत त उहा उन में लिखणी आहे. ठीकु आहे. नंबर 1 I washed my hands because they were dirty. हाणे wash जी पास सूरत थींदी washed. इन जो बि ट जो उचार निकिरंदो छो जो श ते ख़तमु थियो आहे. इन करे मां पंहिंजा हथ धोता छो जो उहे मुंहिंजा गंदा हुया, मेरा हुया, ख़राब लॻा पिया किना, इन करे मां पंहिंजा हथ धोतमि. नंबर 2 somebody has broken this window. हाणे ब्रेक जी पास्ट पार्टिसिपल जी सूरत इस्तेमालु थी broken छो जो प्रेज़ेंट परफेक्ट में इस्तेमालु थियो आहे हैज़ खां पोइ, यानी अलाए केरु दरी भञी वियो आहे. ऐं somebody जी माना छा आहे अलाए केरु, ख़बर न आहे केरु, कंहिं न कंहिं, केरु न केरु, या दरी भञी वियो आहे या भञी छॾी अथई या भञी चुको आहे पर ख़बर न आहे अलाए केरु बनी वियो आहे. सवली सिंधी में इहा हिन जी माना आहे. नंबर 3 आई फील गुड. मुंहिंजी तबियत हिन महिल मन आहे ज़बरदस्त, ठीकु लॻो पियो, हाणे ॾाढो ज़बरदस्त थो महसूसु कयां. आई स्लेप्ट. स्लीप जी पास्ट टेंस वारी सूरत थींदी स्लेप्ट. पास्ट सिंपल टेंस आहे. वेरी वेल लास्ट नाइट. राति मां ज़बरदस्त निंड कई आहे, बहितरीनु निंड कई राति ऐं सुठी निंड कई आहे. सवली सिंधी में कई आहे, कई या कई हुई, त इहे सभु टेंस असां हिते ॻाल्हाए सघूं था. सिंधीअ जी माना में इंग्लिश में सिर्फ़ु पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु थींदो. Number 4 we saw a really good film. असां ज़बरदस्त फिल्म ॾिठी. रियली जी माना आहे ज़बरदस्त VIP बहितरीन फिल्म ॾिठी. yesterday माना कल असां वाह जी फिल्म ॾिठी आहे, कल असां वाह जी फिल्म ॾिठी, कल असां वाह जी फिल्म ॾिठी हुई. Number 5 it rained a lot while we were on holiday. जॾहिं असां मोकलनि ते विया हुआसीं त ॾाढो मींहुं वसियो. ठीकु आहे. rained past tense इस्तेमालु थींदी. नंबर 6 I've lost my bag. मूंखां मुंहिंजो थेलो गुम थी वियो आहे, विञाइजी वियो आहे. have you seen it. तोखे ॾिसण में आयो, किथे ॾिठुई. इहा असां नेचुरल माना हिन में ॻाल्हायूं. किथे ॾिठो अथई, किथे तोखे ॾिसण में आयो आहे. अहिड़ी तरह सां इहा अहिड़े क़िस्म जो मानो असां सिंधी में ॻाल्हाए सघूं था. इंग्लिश में प्रेज़ेंट परफेक्ट हिते इस्तेमालु थींदो, होॾे बि प्रेज़ेंट परफेक्ट इस्तेमालु थींदो छो जो हाणे जी ॻाल्हि थो करे. नंबर 7 Rosa's bicycle was stolen last week. रोसा जी बाइसिकल यानी जेका साइकिल आहे उहा गुज़िरियल हफ़्ते चोरी थी वई, या चोरी थी वई, या चोरी थी वई हुई, या चोरी कई वई, या चोरी कई वई हुई, या चोरी कई वई आहे, या चोरी थी आहे. गुज़िरियल हफ़्ते चोरी थी अथसि. सो माज़ी जी ॻाल्हि आहे गुज़िरियल हफ़्ते, इन करे पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु थींदो पेसिव वॉइस आहे. नंबर 8 I went to bed early because I was tired. मां सवेर वञी सुम्ही पियुमि छो जो मूंखे थक हुयो, थकिजी पियुमि, इन करे मां सवेर वञी सुम्ही पियुमि. ठीकु आहे. नंबर 9 हैव यू फिनिश्ड योर वर्क येट. छा तो अञा ताईं पंहिंजो कमु पूरो न कयो आहे. हाणे इहो येट जे करे छा आहे उन सवाल थो करे, पर सिंधी में असां हिन में न विझंदासीं. इंग्लिश में नाट न पवंदी हिन में. इन जो यूनिट 17 तव्हां पोइ हिते पढ़ी आया आहियूं असां, उहो तव्हां ॾिसिजो, सॼो हिन ते आहे लिखियलु. अञा ताईं कमु पूरो न कयो अथई छा. असां सिंधी में तकड़ में ईअं ॻाल्हाईंदा न कयो अथई छा, अञा ताईं न कयो आहे छा कमु तो पंहिंजो पूरो.
सो इन करे प्रेजेंट परफेक्ट जो जुमलो है इते फिनिश्ड तो इस्तेमाल थींदी. नंबर 10 द शॉपिंग सेंटर वाज बिल्ट अबाउट 20 years ago. जेको शॉपिंग सेंटर आहे उहो तक़रीबन 20 साल अॻु ठहियो आहे. शॉपिंग सेंटर तक़रीबन 20 साल अॻु ठहियो हुयो, ठाहियो वियो हुयो या ठाहियो वियो आहे. प्रेज़ेंट में असां ॻाल्हाए सघूं था अब शॉपिंग सेंटर 20 साल अॻु में ठाहियो वियो त इहो जेको आहे. नंबर 11 Anna learned to drive while she was 18 यानी 18 years old. माना आना जॾहिं 18 सालनि जी हुई त ड्राइविंग सिखी, गाॾी हलाइण सिखी, कार हलाइण सिखी. नंबर 12 I've never ridden a horse. मां कॾहिं घोड़ो हलायो ई न आहे, घोड़ो ते कॾहिं सवारी न कई आहे, यानी इहो प्रेज़ेंट परफेक्ट टेंस आहे. नंबर 13 Jessica is a good friend of mine. मुंहिंजी ॾाढी भली दोस्त आहे जेसिका. I've known her for a long time. मां हुनखे घणे टाइम खां वठी सुञाणियासि थो. ठीकु आहे, इहो प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे पर परफेक्ट में आहे. छो जो फॉर अ लॉन्ग टाइम माना घणो टाइम गुज़री चुको आहे, अञा ताईं मां हुनखे सुञाणियां थो. जेकॾहिं असां फॉर अ लॉन्ग टाइम कटींदासीं पोइ छा थींदो, आई नो हर, मां हुनखे सुञाणियासि थो, यानी हाणे बि सुञाणियासि थो. पर जेकॾहिं चवंदुमि घणे टाइम खां वठी उहो पोइ जेको उहो गुज़री चुको आहे, पूरो थी चुको आहे, परफेक्ट थी चुको आहे, इन करे इहो परफेक्ट टेंस इस्तेमालु थींदो इंग्लिश में. त आई हैव नोन हर, इन करे परफेक्ट टेंस थी वेंदो. उहो इन जो यूनिट असां पोइ हिते करे आहियूं, उहो तव्हां पढ़ंदव. नंबर 14 yesterday I fell. कल मां किरी पियुसि, पास्ट सिंपल टेंस आहे. एंड हर्ट माय लेग, ऐं मुंहिंजे जंग में धकु लॻो. कल मां किरी पियुसि ऐं मूंखे जंग में धकु लॻी वियो. सो पास्ट सिंपल टेंस जा जुमला हिन में. इन करे फॉल जी पास्ट टेंस थींदी फेल ऐं हर्ट जी साॻी पास्ट टेंस वारी सूरत थींदी हर्ट. नंबर 15 माय ब्रदर रैन, मुंहिंजो भाउ भॻो इन द लंडन मैराथन. माना लंडन जेका मैराथन आहे उन में भॻो हुयो. लास्ट ईयर माना गुज़रियल साल भॻो हुयो या भॻो आहे बि चई सघूं था. हैव यू एवर रन इन अ मैराथन, छा तव्हां कॾहिं मैराथन में भॻायो. 24.4 कंप्लीट दीज सेंटेंसेस. ही जुमला मुकमल कयो. चूज़ फ्रॉम द बॉक्स, हिन बॉक्स मां जेको आहे सो चूंडियो लफ़्ज़ एंड पुट द वर्ब इनटू द करेक्ट फॉर्म. ऐं इन्हनि वर्बनि खे सही सूरत में लिखियो, यानी पास्ट वारी सूरत या पास्ट पार्टिसिपल वारी सूरत में लिखणो आहे. नंबर 1 आई हैव मेड सम कॉफ़ी. मां कुझु कॉफ़ी ठाही आहे. वुड यू लाइक सम, कुझु ॾियां पीअंदे, या नेचुरल माना नहीं कड़ी से. नंबर 2 हैव यू टोल्ड जॉन अबाउट योर न्यू जॉब. माना तो पंहिंजी नई नौकरी जे बारे में जॉन खे ॿुधायो आहे. नंबर 3 वी प्लेड बास्केटबॉल ऑन संडे. असां आचर ते बास्केटबॉल खेॾियासीं. वी डिडंट प्ले वेरी वेल, असां सुठी न खेॾियासीं. बट वी वन द गेम, पर पोइ बि असां गेम खटे वियासीं. नंबर 4 आई नो गैरी. मां गैरी खे सुञाणियासि थो. बट आई हैव नेवर मेट हिज वाइफ. मीट जी पास्ट पार्टिसिपल वारी सूरत इस्तेमाल थींदी मेट, यानी आई नो गैरी बट आई हैव नेवर मेट हिज वाइफ. मां गैरी खे त सुञाणियां थो पर हुनजी घरवारी सां कॾहिं मां मिलियो ई न आहियां. नंबर 5 वी वर woken up by loud music in the middle of the night. असां अध रात जो वॾे गाननि जे आवाज़ ते, गाननि जो वॾो आवाज़ उन ते असां जागी पियासीं, निंड फिटी वई असांजी. नंबर 6 स्टेफनी jumped into the river. स्टेफनी बुल ॾिनो, टपो ॾिनो दरिया में. एंड swam to the other side. ऐं swim जो पास्ट टेंस इस्तेमालु कंदासीं. एंड swam to the other side माना ॿिए पासे तरी वई, माना दरिया में टपो ॾिनई ऐं ॿिए पासे तरी वई. स्टेफनी छोकिरी जो नालो आहे. नंबर 7 डिड यू लाइक द फिल्म. ही चवे थो, माना हिकिड़ो ॿिए सां थो ॻाल्हाए, ॾेखार थो कि फिल्म वणी, पसंदि आई. हुन चयो यस. आई थॉट, थिंक जो पास्ट टेंस इस्तेमालु थींदो. यस आई थॉट इट वॉज वेरी गुड. मुंहिंजे ख्याल में त वाह जी फिल्म हुई, ज़बरदस्त फिल्म हुई. नंबर 8 मैनी डिफरेंट लैंग्वेजेस आर स्पोकन इन फिलीपींस. स्पीक जो पास्ट पार्टिसिपल थींदो स्पोकन. ठीकु आहे, केतिरी मुख़्तलिफ़ ॿोलियूं फिलीपींस में ॻाल्हाई वेंदियूं आहिनि, फिलिपाइन में यानी मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाई वेंदियूं आहिनि. नंबर 9 आवर हॉलीडे कॉस्ट, पास्ट सिंपल टेंस. आवर हॉलीडे
cost a lot of money. असांजे मोकलुनि ते जॾहिं वियासीं टूर ते मोकलुनि ते असां वॾो ख़र्च अची वियो बिकॉज़ छाकाणि जो we stayed in an expensive hotel. असां वॾे महांगे होटल ते रहियासीं यानी अहिड़ो महांगो जो ॾाढो असांजा पैसा ख़र्च अची विया हिन ते. Number 10. Have you ever driven a very fast car? छा तो कॾहिं तेज़ स्पीड वारी कार हलाई आहे जंहिंमें स्पीड घणी हुजे कार में उहा हलाई अथई कार स्पीड में न हलाई अथई चए थो स्पीड वारी कार यानी जेका तेज़ कार हलंदी आहे उहा कॾहिं अहिड़ी का कार हलाई अथई. नंबर 11. All the tickets for the concert. राग लाइ सभु टिकेटूं जेके हुयूं राग जूं राग ते वञिबो आहे न हुन राग जे लाइ सभु टिकेटूं वर सोल्ड वेरी क्विकली. हाणे सेल जी पास पार्टिसिपल थींदी सोल्ड यानी राग ते जेके टिकेटूं राग लाइ उहे सभु खपी वियूं तकड़ में. ठीकु आहे. नंबर 12. A bird flew in through the open window. यानी खुलियल दरीअ मंझां पखी हिकिड़ो अंदरि उॾी आयो. While we were having our dinner. जेॾी महिल असां राति जी मानी पिया खाऊं यानी जेॾी महिल असां राति जी मानी पिया खाऊं न ओॾे दरी मां हिकिड़ो पखी उॾी करे अंदरि आयो. महिरबानी तव्हांजी. जेकॾहिं तव्हांखे वीडियोज़ मुंहिंजूं पसंदि आहिनि त लाइक ज़रूरु कजो सब्सक्राइब बि कयो शेयर बि कयो. महिरबानी तव्हांजी. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू.